नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबो डेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो डेरो IWO सोबो डेरो ऐं खैरपुर हेल्थ केयर फार्म जे ताउन सां रोलर हेल्थ सेंटर सोबो डेरो फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। मेडिकल कैंप जो इफ्तिताह डॉक्टर मोहम्मद ज़फ़र जतोई, डॉक्टर फुरख बंबरो, अता मोहम्मद सामेटियो, असिस्टेंट कमिश्नर सोबो डेरो ज़फ़र अब्बास अब्बासी, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर खैरपुर अली रज़ा पठान इफ्तिताह कयो। इन मौके ते दिल, गुर्दन, अखियुनि, शुगर, हॾनि डॉक्टर मुख्तियार लाखो, डॉक्टर ज़फ़र जतोई, डॉक्टर मौज अली मेमन, डॉक्टर मीर सरफराज टालपुर, डॉक्टर नज़र शाह, डॉक्टर इमरान सोलंकी, लेडी डॉक्टर मुख्तियार वसाण, डॉक्टर रिशपाल दास ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टर मरीज़नि जूं टेस्टूं कयूं, चकास ऐं सभई मरीज़नि खे मुफ़्त में दवाऊं फ़राहम कयूं। इन मौके ते वॉलंटियर तौर ते नौजवान ईदल खोखर, मोहम्मद अली जमाणी, मुरीद मला, जावेद चन्नो ऐं ॿियनि नौजवान पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾिना। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।